हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पनवाकिल खां 5 किलोमीटर जे अॻिते पंध ते ॻोठु मोर जा कंडा आहे, जिते हिकिड़ो ग़रीब ऐं उनखां अलावा माज़ूर आहे, जंहिंजे असां घर पहुता आहियूं। असांजी जीअं ख़बर पवंदी आहे असां उन महिल उते पुॼी था वञूं पिया। सो हिन वक़्तु असीं तव्हांखे उनजे घर जा जेको आहे सो आसार ॾेखारींदासीं। त हुननि जो चवणु आहे त कुझु महीना अॻु में मुंहिंजे घर खे हिन कमरे खे बाहि लॻी हुई, जेको हीउ मुंहिंजो मुकमल तौर ते सॼो सामान दरवाज़ा सड़ी विया हुया। हीअ असां तव्हांखे उनजी जॻह ॾेखारे रहिया आहियूं। मुंहिंजो कमिरो आहे हिकिड़ो ऐं तमामु पुराणे दौर जो ठहियलु आहे ऐं सफ़ा ख़तमु थियलु आहे, ज़बून हाल में आहे। पर उहो वीचारो पोरियत ऐं उन खां अलावा वीचारो माज़ूर जेको आहे, जंहिंजूं हिन वक़्तु ॿांह बि कमु नथी करे, उन खां अलावा ॼंग खां बि माज़ूर आहे। सो असां उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हाली हुनजो असां तव्हांखे घरो ॾेखारे रहिया आहियूं त केतिरो हुनजो घरो ख़तमु थी वियो आहे। सो हीअ हुनजा ॿाहिरियां ॾेख आहिनि जेका असां नवाब शेख नवाब जा मीरबर जा जेके आहिनि उहे ॿाहिरियों जेको पर्दो आहे कंधी हणी करे पंहिंजो पर्दो करे वेठो आहे। ऐं उनखां अलावा ॿिए सॼे ॻोठ में गैस आहे, पर हिन चाचे वटि गैस न आहे। हीअ काठियूं इस्तेमालु कंदा जेको हीअ काठियूं पियूं आहिनि। ऐं उनखां अलावा असां तव्हांखे हिकिड़ो छप्पर आहे चाचो, जंहिंमें ऊन्हारो सियारो वीचारो रहंदो आहे, हिते ई रहंदो आहे। ऊन्हारे जो बि हिते हूंदो आहे, सर्दी में बि हिते हूंदो आहे, गर्मी में बि हिते हूंदो आहे। हिन जो चवणु आहे त ॿियो मां काॾे वञा, इहा छपरी मिड़े ख़ुदा कंहिं माण्हू मूंखे ठाहिराए ॾिनी आहे, जेका मां हिन छपरी जे हेठि रहंदो आहियां। ऐं हीअ चाचे जी चुल्ह आहे जेका हिन महिल उसामी पई आहे। इन खां अलावा हीअ सिर्फ़ु 4 थांव आहिनि चाचे जा, जंहिंमें वीचारो पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे ऐं पंहिंजे ॿारनि जो गुज़र सफ़र करे रहियो आहे। हिन वक़्तु असां सां गॾु उनजा ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त चाचे जो बारे में उनजो छा चवणु आहे। माज़ूर चाचो नवाब मौजूदु आहे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहो घर जो गाॾो कीअं थो हलाए। साईं तव्हांजो नालो? साईं मुंहिंजो नवाब अली मीरबार। अच्छा। ज़ात जो मोर जा कंडा हबीब जी म्याणी। मां जेको नंढो थी वॾो थियो आहियां, कंहिं न अॼु ॾींहं ते कुझु ॾिनो आहे। ग़रीब वीचारो आहे, माज़ूर आहे। इन करे मां पंहिंजो वेठो हूंदो आहियां, पंहिंजा बचा पाण थो पालियां पियो। करे मां चवां थो 5 किलोमीटर शहर परे आहे, महिरबानी करे मूंखे साइकिल वठी ॾियो त जेको मां पंहिंजे बचनि जो गुज़ारो करे पंहिंजे घर चढ़ी करे अचां। महिरबानी करे नंढो थी वॾो बि थियो आहे, पंहिंजा बचा जेके आहिनि मां पंहिंजो पाण पालियां थो, न कोई ॾिए थो मिट माइट न अज़ीज़। मां पंहिंजा बचा पाण पालींदो आहियां। पर छा आहे हाणे त अहिड़ी बीमारी लॻी वई आहे जे काॾे निकिरी बि नथा सघूं। इहे 2 खटा आहिनि, साईं यार आया आहिनि हिते ॾिसणु, सरज़मीन ॾिसणु आया आहिनि। हाणे वधीक तव्हांजी जेकी बि मर्ज़ी आहे तव्हां कयो, मां ग़रीब सां। जॾहिं त हीअ उनजे अंदरि पासे जो जेको कमिरो आहे उनजी तव्हांखे असीं हालत ॾेखारे रहिया आहियूं त केॾी अफ़सोसनाक ऐं इबरतनाक आहे ऐं मुकमल तौर ते ज़बून थी वई आहे ऐं कची सिरनि जो आहे। ऐं हिन जेको आहे सो माज़ूर चाचे नवाब जो चवणु आहे त जॾहिं मींहुं वसंदो आहे त मां पंहिंजे रब खे बि ॿाराईंदो आहियां ऐं इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे त ॼाण मुंहिंजी घर मुंहिंजो मथां अची किरियो। सो हिन जो असां तव्हांखे कमिरो ॾेखारे रहिया आहियूं। हीअ उनजा सामान आहिनि। का बि जेको आहे सो हिन वटि फैसिलिटी न आहे, को बि हिन वक़्तु हुनजो का बि शइ जेको आहे सो न आहे, न खटा न खटोलो आहे। सिर्फ़ु 2 खटूं अथसि, जंहिंजो 4 पुट अथसि, औलाद अथसि, जेको गुज़र सफ़र ॾाढे ॾुखे तरीक़े सां करे रहिया आहे। ॾेखारे रहिया आहियूं त जेको राशन वाचारे जो सो इहो आहे। 2 देगिड़ियूं आहिनि, उन खां अलावा हिकिड़ो दॿो पियो आहे जंहिंमें लूणु आहे। ॿियो हिन असांजे घर में हिन घर में असांखे कुझु बि ॾिसण में नथो अचे, खाधे पीते जी का शइ बि न आहे। हिन जे चाचे जो चवणु आहे त मां माज़ूर हुयुसि, पंहिंजे रोड ते वेही करे पंहिंजो गुज़र सफ़र पिनंदो हुयुसि, पर उहो बि हाणे मुंहिंजो बंदि थी वियो आहे। हिन वक़्तु मां बुख ऐं बदहाली जो शिकार थी वियो आहियां। सो मां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे अपील थो कयां त मुंहिंजी ख़ुदा मदद कई वञे। अचो त तव्हांखे असां उन सां ॻाल्हि ॿोल करायूं। जी नाज़रीन, हीउ नलको आहे चाचे नवाब जो, जिथे हू पंहिंजो तड़ वग़ैरह ऐं इस्तेमालु कंदो आहे। ऐं हू पंहिंजे इहे घर आहे उनजो, जंहिंखे को पर्दो बि न आहे। वीचारो पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जो पर्दो बि नथो करे सघे, एतिरी हुनजी गुरबत आहे जो वीचारो चए थो मूं वटि एतिरी बि सघन आहे जो मां पंहिंजो पर्दो करे सघां नलके खे। ऐं हीउ हुनजो वॉशरूम आहे जेको असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। त हीउ वॉशरूम ॾिसो केतिरो गंदगी पई आहे ऐं केतिरो गंदगी लॻी पई आहे। एतिरी वसात न आहे जो वीचारो भित कढी सघे ऐं पंहिंजो जेको आहे सो उथी वेठी करे सघे।
पुटु आहे, हिकु घरवारी आहे। ॾाढो मां परेशान आहे। 15 ॾींहं अहिड़ा थिया आहिनि, न रुपियो आहे, न ॻाल्हि आहे, न ॿारनि जो ख़र्चो आहे, कुझु बि न आहे मां वटि। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? माज़ूर ऐं इहो फ़क़ीरी कमु कंदा आहियूं, जेको बचा पालींदा आहियूं, उहो बि बंदि थी वियो आहे। घर वेठा आहियूं था। अॼु अचे थो सामान, सुबुह अचे थो, इन खे हफ़्तो थी वियो आहे। तोखो माखो खंडु पती पटे उहो खाऊं था पिया। ॾियणो बि आहे, हाली त चऊं था अदा वठी था अचूं, तोखे ॾींदासीं। अञा न ॾिनो आहे, न पंहिंजो गुज़र बि हिन महिल ते। घर में हिकिड़ी लांड आहे, हिकिड़ो कोठो आहे, उहो बि जेको आहे त सॼो जेको बि आहे त मींहुं वसंदो आहे त मां ओड़े पाड़े वारनि ॾे बि न वेंदो आहियां, बसि इन छपरी में वेठो हूंदो आहे। वधीक हाणे तव्हां जेके बि आहियो मालिक हो, हाणे जेको बि मूंखे गुज़ारो रुपियो बि न, छड़ो साबुण ॾेई विया आहिनि। हा, हिकिड़ो ॾेई विया आहिनि। चई ईंदासीं वरी अॼु ॾींहं ते न उहे लड़िया आहिनि, न ॿिया लड़िया आहिनि। असां ग़रीब आहियूं। हिकिड़ो दुकानु शहर में खुलियल आहे, हुजनि 5 रुपया त वञी सौदो माण्हू वठी अचे। वरी वञूं था त लठियूं हणनि था, कुटनि था ॾाढो। तंहिंजे करे काॾे वञूं बि नथा, बसि बचनि ते वेठा आहियूं घर में। हाणे वधीक तव्हां ऑफिसर हो, तव्हां वरी बि ॾिसी सघो था असांजो जायूं, असांजो उथणु वेहणु। अपील कजे थी त मूंखे कमिरो बि ठारायो वञे, ॿियो जेको बि राशन आहे उहो बि मूंखे ॾिनो वञे। बाक़ी वॾो मां तंग थी वियो आहियां, वॾो माज़ूर आहियां। हिकिड़ो अधरंगे जी बीमारी आहे मूंखे, पाण काॾे वञी नथो सघां। हूअं सखर वेंदो हुअमि, ॿाहिरि वेंदो हुअमि, पंहिंजा बचा पाण पालींदो हुअमि। हाणे तोखां माखो खंडु वठी हर कोई ग़रीब लॻो पियो आहे। अॼु चवनि था ॾियो ॾियो ॾियो, काॾों वञूं जे असां पंहिंजो रोज़गार बणाए करे ॿियनि खे ॾियूं, पर पंहिंजे पेट में कुझु कोन्हे त हाणे ॿियनि खे छा ॾियूं। जेको वरितो आहे अलाह वधाईंदो तव्हांखे। सिंध आला खे वज़ीर जेको आहे उन्हनि खे अपील कजे थी त महिरबानी करे असांखे कोठो बि ठाराए ॾियो, असांखे राशन बि ॾियो। जेको बि आहे तव्हां खां पुॼा पए थो पियो। तव्हां अमीर आहियो, असां त ग़रीब आहियूं, असां काॾे वञी बि नथा सघूं पिया। जे वञूं था त हर कोई ॾंभे थो पियो, मारे थो पियो। तंहिंजे करे घर वेठा आहियूं था। हाणे साईं वारा अची विया आहिनि, हाणे जेको बि आहे। चाचो कहिड़ी कीफ़त मां गुज़रंदो आहे? चाचो बिल्कुलु ग़रीब आहे। मींहुं बि वसंदो अथसि, छपरी में वेठो हूंदो आहे। खाइण पीअण खां सफ़ा मौजूदु थी वियो आहे। अॻे गाॾियूं वाॾियूं हलंदियूं हुयूं, पिनणु विनणु वेंदो हुनजो गुरसफ़र थींदो हुयो। जॾहिं खां बि बीमारी ही आई आहे, हे घुमण फिरण ख़ैर वठण खां बि लाचार थी वियो आहे, घर वेठो आहे। ॿुधे था? ऐं ॿियो नंबर हिनजो जेको आहे त इनखे साइकिल मिली वञे, इनखे घर ठाहिरायो वञे। मुंहिंजी हीअ अपील आहे सरकार खे, घर बि ठहियो वञेसि, मिली वञे, सुठे तरीक़े सां ठाहे वञेसि, ऐं इनखे फंड बि मिली वञे, कंहिंजो मोहताज न थिए। ऐं रुहाणी मानी वठी करे पंहिंजो गुरसफ़र बि कंदो बि आहे। ॿुधे? जी नाज़रीन, जॾहिं त तव्हांजे ॻोठाई जो पाड़ेसरी जो ॿुधो त हीअ वीचारो रुहानी मानी वठी करे पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कंदो आहे, ऐं हिनखे जेको आहे माज़ूर आहे, ऐं हिनखे जेको आहे सो साइकिल जी सख़्तु ज़रूरत आहे। सो असीं सरहंदी वारनि खे अपील था कयूं हिन सोच टीवी जे प्लेटफॉर्म तां त हिनखे ख़ुदा साइकिल वठी ॾिनी वञे, जंहिंजी माना इहो जेको मुजारो आहे, माज़ूरी वारो, उहो ख़तमु कयो वञे। ऐं हुनखां अलावा हिनखे राशन बि ॾिनो वञे, ऐं हुनखां अलावा जेकॾहिं जॻह आहे जेका ज़बून हालत में आहे उहा बि हिनखे ठाराए ॾिनी वञे त साईं जन ऐं साईं जन जो जेको आलो अयाल आहे, साईं जन जो दुआ गो रहंदो हमेशह जे लाइ। अला साईं तव्हांखे ॾिनो आहे, जंहिं मूंखे वठी ॾिनो आहे सौदो, उन्हनि खे रबिल आलमीन पंहिंजे घरों दरों वधाए करे मूंखे सामान ॾिनो अथऊं। मां माज़ूर आहियां, ग़रीब आहियां, कोई वसियत कान्हे, कुझु बि न आहे मां वटि। इन करे मां पेश थियो आहियां तव्हांजे। जेको बि आहे राशन पाणी मूंखे ॾिनो अथऊं, हथ में झलियूं बीठो आहियां। वधीक बि हाणे जेके बि तव्हांखे साइकिल आहे, हे हो आहे, अलाह तव्हांखे वधाईंदो, सभु जग जहान जो ख़ैरु कंदो।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.